घोसपुर वेझो ॻोठ अब्दुल रसूल ॾाहणी जो रहवासी गुज़िरियल राति उनड़ पुल इंडस हाईवे तां पुरस्कार नमूने नौजवान अरबाब ॾाहणी खे अणॼातल हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे कच्ची तरफ़ फरार थी विया। पुरस्कार नमूने अगवा थियल नौजवान अरबाब ॾाहणी जे अगवा थियण खां पोइ घोसपुर समेत ज़िले कश्मीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अगवा थींदड़नि जो अंग वधी ॾह थी वियो आहे। पुरस्कार नमूने अगवा थी वियल नौजवान अरबाब ॾाहणी जे वारसनि ॿुधायो आहे त नौजवान गुज़िरियल राति देर सां उनड़ स्टाफ तां घर जो सामान वठण लाइ वियो त वापसि न मोटियो। अॼु धाड़ेलनि अणॼातल नंबर खां फ़ोन वसीले नौजवान जे अगवा हुजण जो इतला ॾेई लखें रुपया भुग तलब करे वरितो आहे, जंहिं खां पोइ अहिड़े इतला मुगवी जे वारसनि पारां घोसपुर थाणे ते अॼु कयो वियो आहे ऐं इतला मिलण बाद घोसपुर पुलिस मुगवी जे वारसनि वटि पहुची पुछा गाछा करे वधीक जांच शुरू करे छॾी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।